तोबा कयो खुदा जो कसम मां बलोचिस्तान जलसे ते वयोसे दादर जे शहर में इन बोध सैलाब जे दौरान मुझे वापसी खां पेडीअ ते बख्तराबाद लाड़ी जो रोड टुटो गाड़ियों लुड़ी विया उन दादर जे शहर में मुझो दोस्त आहे मुफ्ती बशीर अहमद बंगुलज़ई शहीद इस्लाम जे मदरसे में क्लास फेलू साथी आ उन मुखे गाल बुधाई जी मौलाना बदिया पीरा इन कच्छी जिले बलोचिस्तान जे इलाके में एकड़े गोट में दाची छुड़ाए वई एकड़े जमींदार जे बनी में चको है वो जमींदार वडेरो कावड़ जियो उन दाची बेज़बान के पकड़ाए करे सोटन सा कुटराए करे उन जो पैर टंगू बधराए करे हेठा मथा लकड़ पलाल रखी पेट्रोल हारे सायुन बेज़ुबान दाची के बाहर नहीं वो दाची रणदी रही रबदी रही जुबान बाहर निकली आयुस अखियों बाहर उन दिया का वठी करे ना आसमान जो पानी थो बंद थी न जमीन जो पानी थो बंद थे अल्लाह नाराज थियो बलोचिस्तान तबाह कई सिंध तबाह कई जने तो बेज़ुबान ते जुल्म कंदो वो बदला का अल्लाह वठंदो या ना यो इम्तिहान है आज़माइश है खोल कुरान चो सुभान अल्लाह बैत मथे करे सुभान अल्लाह चंदो हल बुदो हल कुरान छातो चवे कुरान फरमे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ब्योसी पारा सूरतुल बकरा है अल्लाह कुरान में ऐलान कयो बुधो दुनिया जा मुसलमानो कुरान जो बुधण त सवाब इन साईं जो ॾिसण भी सवाब है पर में वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जुए व नक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बशिर साबिरीन चो सुभान अल्लाह खोलो पयो कुरान चो सच्चो कुरान आया बुलंद आवाज सां अल्लाह से फरमायो मां आज़माईंदो तवा खुश न थो जो अम्मा जे पेट में पैदा थियासे इए खुश चंगा भला आसूदा रहंदासे बीमारियों मुसीबतों बुख बदहालियों परेशानी असा के छोंदियो न न बाबा अल्लाह फरमाए नबियन के रसूलन के मां आज़माईंदो पांजे हिसाब सां मौलवी ऐं मुफ्ती आलिम जाहिल के गरीब अमीर के आज़माईंदो पांजे हिसाब सां त ही रब जी आज़माइश माल औलाद खसे करे बनी पारा खसे करे अल्लाह आज़माईंदो दिसा सिबिर केर थो करे शुक्र केर थो करे सिबिर कई त जन्नत दींदो मास शुक्र कई तने भी जन्नत दींदो मास ये दुनिया त फानिया बिन जीन जो घर वा इंसान मेहमाना मरी करे अल्लाह वट ईंदो के न दुनिया वारो इन बोड सैलाब में ब एड़ियों रातों गुजरियों जिन इंसान के तरवारो थी सके तो फरिश्तन के बीरवारो दो खैरपुर नातन शाह मेणे दादू जा मानू न लड पलांद कयो उए आबाद शहरों रात जे 12-12 वगे तक कलाक में वैरान थी विया ओ रोंदे घरन मां निकरी विया रात जे तारीकी में वया कराची में आबाद थिया 2-3 महीना गुजरिया भूख दिछा तकलीफन में होया न छपर न पानी न अझो उए मानो जेके ॾियण वारा होया वठण वारा बणजी वया भिकारी बनजी वया 3 महीनन का पो जने पानी थोड़ो जमीन ते हेठ लथो बना बारा धड़ा धिका जाहिर थिया वो खैरपुर नातन शाह जे मानन चयो हलो अपने मुल्क के वये दिसो अबर दादल जा कच्चा घर ठयल होया उन जी ज़ियारत कयो हलो पांजे वतन हलो रात जो वक्त होयो सवार थिया कोच जे मथा वेठा नूरियाबाद जे इलाके में गाड़ी पूती आए उन कोच के
ओड मुतासिरीन मानो होया दुखायल होया अपने वतन वापस अचन पया को जगाड़िया के बाह लगे वे ओ दुनिया वारो वया भी दुखन सा सूरन सा मोटा दौड़न जा लाश केरी थी वया सड़िया हिते घर जा अरणा पाती सड़ी केरी थी वया पान सड़ी वियो घरवारी सड़ी वियस अम्मा जीजल सड़ी वियस चार पुटड़ा छे न्याणियों सड़ी वियस दुनिया वारो यो मुझो अल्लाह आहे इम्तिहान आजमाइंदो आहे दुख दींदो आहे इंसान सबर करे शुक्र करे बादशाह केरा हथ मथे करे जो अल्लाह दुख दे भी केर खुशियों दे भी केर रिज़्क़ रोज़ी जो मालिक केरा राशन जी बोरी वध में वध हफ्तो ऐं 10 ॾींहं हले बस ॾियण वारो त उहो आहे जेको ॾेई न पचारींदो आहे सुखी दे रुखी दे रब दे ओ दुनिया वारो खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे करे जोर सां सुभान अल्लाह त चो मां कुरान जी ज़ियारत कराया ओ दुनिया वारो कुरान जो ॿुधण जो सवाब इन साईं जो ॾिसण भी सवाब आहे 29 सिपारा आहे सूरत जो नाला सूरतुल मुल्क आ बादशाह मुझो अल्लाह आहे ॾियण वारो मुझो अल्लाह आहे रिज़्क़ रोज़ी जो मालिक हो इज्जत जिल्लत जो मालिक हो रब आ फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर चो सुभान अल्लाह बादशाह केरा पर मानू न सुधरिया इन बोड पानी बरसात सैलाब जे दौरान मानू बेनमाजी होया बेनमाजी मानू जी तो दुआ भी अल्लाह वट कबूल कोने बेनमाजी किन्नु आ बेकारा बेनमाजी इंसान उन सूअर का मुझे सोने नबी खिंजीर का सवाल कयो त दे हाल तू भी अल्लाह जा शुक्राना अदा कंदो आ जिक्र कंदो आ किन्नु जानवर बेकार में बेकार जानवर पलीता तो उन खिंजीर भी चयो सही माला जो जिक्र कंदो आ ई चोंदो अल्लाह मुके खिंजीर बनाई जिक्र कंदो आ शुक्र कंदो आ पर ई चोंदो अल्लाह मुके बेनमाजी करे मुसलमान करे पैदा न करे ता खबर हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला जे दौर में एक पोड़ी औरत तेल हारजी हो जमीन में जमीन तेल के चूसे वई पोड़ी औरत अचे थी अमीरुल मोमिनीन मुके तेल वापस करे दियो जमीन ते हारजी वई जमीन चूसे वई तेल के हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला फरमाया अम्मा जमीन चूसे वई है पानी के तेल के हाने के वापस थे तो के बियो तेल था वठी दियो चिना सिद्ध करे वेठी तेल भी भाई भाई जेका जमीन में वई हलिया हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला खत लिखी दिनो चिट्ठी में चहे उते वई रखोस हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अमीरुल मोमिनीन जो खत खन जमीन ते रखियो वियो तो तेल वापस करे दिने तो साहबा फरमाया था चिट्ठी के खोले दिठो से में लिखल छाए जो इहेल जमीन तेल वापस करे नहीं ची हज़रत उमर साईं रज़ियल्लाहु ताला अन्हु जे चिट्ठी उन खत के खोले जो दिठो से उन में लिखल हो ओ जमीन खबरदार पोड़ी अम्मा जो तेल वापस करे दी न दिनी त तो में बेनमाजी मुसलमान के दफन बेनमाजी किन्नु बेकार मुजा दोस्तों अजीजो आज वायदो को इंशाल्लाह नमाजी थींदा चो इंशाल्लाह कुरान पढ़दा से चो इंशाल्लाह कुरान जी तिलावत करदा से अब मां अर्ज पियो कया घणियों शयूं मिलियों बा अजीम अल्लाह जी तरफां जी नेमत एक कुरान बियो नबी मां अर्ज क्यों कुरान रहमतन वारो किताबात नबी रहमतन वारो नबी कुरान शान वारो नबी शान वारो कुरान बरकतन वारो नबी मिलो बरकतन वारो केड़ो नबी मिलो मां नथो चवां कुरान थो गालाए अचो खोलियो कुरान चो सुभान अल्लाह मदीने वारे यार जो तारीफ तबदो ना मोहम्मद अरबी
जो शान दबदोना जो नबी पान सुनो उन जो मदीनो भी सुनो उन जो रोज़ो भी सुनो फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम त्यों सी पारा है सूरत जो नालो सूरत आल इमरान है आयत नंबर 31 है फरमाए कुल तुम तो हिब्बुनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। जो सुभान अल्लाह। अल्लाह से फरमाए दो इंसान हो दुनिया वारो छा तवा चाहो था अल्लाह सा मोहब्बत कयो हर इंसान चाहे तो अल्लाह सा मोहब्बत थी दोस्ती अल्लाह जी मिली वई रब सा मोहब्बत थी वई मानू दुनिया जे सरदार अमीर बहुतार जमादार एसपी जे यारी दोस्ती ते नाज कंदा इन के जे जो अल्लाह दोस्त थी वई उन जड़ो खुश नसीब एरा गफूरुर रहीम सदी थो पे वचो माफ कया एकड़े हदीस पाक में मु पढ़ियो तो साहब बैठो मस्जिद नबी जे कुंड में हथड़ा खणी दुआ पे करे चे मुंजा अल्लाह मां तो खां दुआ तो घुरा छो त अंत अल्लाह तू मुंजो अल्लाह त तने तो खां तो घुरा तू मुंजो अल्लाह बियो के खां घुरा अल्लाह घुरा तो खां दुआ छो त तू मुंजो अल्लाह अब पुत्र जे कने पी खेच के मुके अब खर्ची दे कपड़ा दे छो त तू मुंजो अबो ये चोंदोस त पी चोंदो पाण के विकड़ी भी पुत्र जो अंगल के कबूल कया लफ्ज एड़ा चई ने छो त तू मुंजो अबो तो खा न घुरा त कई का घुरा तो खा न वठा त कई खा वठा मुके दे अब्बा छो त तू मुंजो अबो हिसाब ये रसूल भी पे दुआ करे अल्लाह दुआ तो घुरा तो खा गुनाह माफ कराया तो खा छो त तू मुंजो अल्लाह वान तू ही ताए तो खा सब को दर ही नहीं जाथे वया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबिया जे न दुआ जे लफ्जन के बुधी वरतो नबी से फरमायो ओ साहबा जी जमातो इन एड़ा लफ्ज चया अज अल्लाह का जो कुछ घुरंदो अल्लाह देई छदी दुसो सुभान अल्लाह एड़ो अल्लाह केर चाहे तो अल्लाह मुसा दोस्ती करे मोहब्बत करे अल्लाह से फरमायो बुदो मा गफूरुर रहीम मेहरबाना बिल्कुल तमा मूसा दोस्ती रखण चाहो था मां अल्लाह वट अचण चाहो था बुधो मां अल्लाह वट डायरेक्ट तवा नाचो मां रब वट डायरेक्ट दोस्ती ताल्लुक रखण जी कोशिश न कयो तवा ये डायरेक्ट मां अल्लाह वट आयो तां जी तौबा कबूल न कंदुस नमाज कबूल न कंदो मां दुआ कबूल न कंदो मां जे करे डायरेक्ट मां रब वट आयो ता अल्लाह छो पाण त चयो थी मूं वट अचो सजड़ा कयो जी करे जवाब दींदो मां खोल कुरान चो सुभान अल्लाह कुरान जो बुधण त सवाब इन दिल पर जो दिसण भी सवाब है पर मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम प्योसी पारा सूरतुल बकरा है अल्लाह कुरान में ऐलान कयो अल्लाह तू पाण चोंदो आहे मुके सजड़ा कयो मुझे दर ते हली अचो हाणे चोंदो डायरेक्ट मोट नाचो जल्दी न कयो जो सिद्धो मार बवट अचो छो असां जाला हिते त पाण ऐलान थो करे पर मेरा साल इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए इज़ा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशदून हाथ मथे करे तो सुभान अल्लाह
अचो सद कयो जी करे जवाब न्या हाने थो चवे डायरेक्ट मोट ना जो तकड़ न कयो रब पोका दे वयो मेहरबाना पान त चयो थी तौबा कयो मुझे दर ते तौबा कबूल कयावा फरमाईला मन ताबा व आमना व अमिला अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसना व कानल्लाहु गफूरर रहीमा चो सुभानअल्लाह अल्लाह तू पाण चयो आए तौबा कयो मां रब जे दर ते अची करे तौबा कबूल कंदो मां हाणे चए तो डायरेक्ट मोट न चो अल्लाह तू पाण चयो आए मुझे रहमत खां ना उम्मीद न थियो गफूर आया रहीम आया आया बुध कुरान छा थो चवे कुरान पर मैं कुलिया इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इल्लल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम चो सुभानअल्लाह कुरान चो मिठड़ो कुरान वडे आवाज सां ॻाल्हाए रब राज़ी थियव जो हिन दौर में पुरफितन ज़माने में अल्लाह तां के घर वेठे आलिम घुराए कुरान जी ज़ियारत कराए मुसलमानो तो खुश नसीब है कदर कयो पांजे उलमा जो कदर कयो कुरान जो कुरान वारन जो कदर कयो तो ईमान कमजोर ईमान के कुरान जे जरिए चार्जर करे तरो ताजा कयो था वही अल्लाह वारा अल्लाह बुधो बुधो मुझे वाइल से थोड़ो अंदाज के समझो अल्लाह पाण त चयो थी गफूर रहीम मोट अचो देर न कयो हियन छो अल्लाह फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बुनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह मां इन जे करे तो चवा अल्लाह मोट डायरेक्ट न चो जल्दबाजी तकड़ न कयो ई आए त तौबा कबूल न कंदो मां नमाज उमरा रोजा हज ए खैरातों कबूल न कंदो मां अल्लाह को कादे वयो अल्लाह फरमायो मुंह वट अचण खां पेरा मुझे महबूब मदीने वारे यार जे दर जी हाजिरी लगानी पौंदी महबूब जे दर ते झुकणो पौंदो मुझे सुणी नबी बीबी आमना जे लाल जे दर तां थी करे पो मां अल्लाह वट अचो नबी जे मोहब्बत इश्क जो जेको तौका गुलाम जो पाजे गले में हार करे पाए करे पो अचो नबी सा इश्क करे ताबेदारी करे नबी जी गुलामी अख्तियार करे पो मां अल्लाह वट अचो पो तौबा कबूल कंदो मां नमाज़ों कबूल कंदो मां हज उमरा ज़कात कबूल कंदो मां पो ताके परेशान जी जरूरत ना है घुरण जी जरूरत ना है मां अल्लाह पाण ता सा प्यार कंदुस एड़ो नबी मिलो एड़ो साईं मिलो जे जे मोहब्बत सा अल्लाह मिली वये नबी जे गुलामी सा खुदा मिली वये केड़ो नबिया खुल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे करे जोर सा सुभान अल्लाह चौंदो हल अया बुध कुरान छा थो चवे कुरान पर मैं बिस्मिल्लाह रहमानिर रहीम बावी हो सिपाराए सूरत नाना सूरतुल अहज़ाब है अल्लाह कुरान में ऐलान कयो आ बुधो दुनिया जा मुसलमानो आयत नंबर 45 आहे फरमाया अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा चो सुभानअल्लाह नबी केड़ो ॾिनो अल्लाह केड़ो फरमाई बशीर चो सुभान अल्लाह
नज़ीर नबी, दाई बिइज़्नि इल्लाह नबी, शाहिद नबी, वो सिराज नबी दिनो मां रोशना, सिज खां वधीक केड़ो नबी दिनो मां। अल्लाह सिज भी रोशना, पर असां ॾिसूं त अंधियो थियो, माण्हू ॾिसी न सघंदो सिज खे, उनजी रोशनी गरम आहे। तव्हां ॾिसो अंधा थींदा। अल्लाह नबी भी रोशना, सिज भी, पोइ कीअं? अल्लाह फरमायो नबीअ जी रोशनी सिज वारी रोशनी न आहे। सिज जी रोशनी गरम आहे, ॾिसो त अंधा थींदो, इन जे करे उनजी रोशनी जहन्नम खां वरतल आहे। जहन्नम गरम, सिज भी गरम आहे। मोहम्मद अरबी जी रोशनी जन्नत मां वरतल आहे। जन्नत थधड़ी आहे, महबूब जो दीदार कंदो वञे, अखियूं ठरंदियूं थी चओ सुभान अल्लाह। सिराजम मुनीरा, रोशनिया पर मुनीरा, थधड़ी प्यारी रोशनी आहे। अहिड़ो नबी असांखे मिलो, शान वारो मिलो, ओ दुनिया वारो जंहिंजो मको सुहिणो आहे, मदीनो सुहिणो आहे, मदीनो शान वारो मुल्क आहे। ओ दुनिया वारो असांजो ईमान आहे। जन्नत में एडो मज़ो, एडो सुकून न आहे जेतिरो मदीने में आहे। आशिक पाण में मिलिया, हिकिड़ो जन्नत जो ॿियो मदीने जो। जन्नत जे आशिक चयो मां जन्नत में वेंदुसि, जन्नत में सुकून आहे, हूरूं आहिनि, जन्नत हसीना सोहणिया। मदीने जे आशिक चयो न मां मदीने में वेंदुसि। जी छो? जी जन्नत हसीना, मां मञा थो जन्नत खूबसूरत आहे, पर जन्नत में मदीनो धन आहे, महबूब जो रोज़ो धन आहे। मूंखे मज़ो कीअं अचे? मां मदीने वेंदुसि, उते जन्नत भी उते आहे, मदीनो भी उते आहे, नबी जो रोज़ो भी उते आहे। मां पई न पई मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह, नबी जो मिंबर रोज़े जो टुकड़ो जन्नत जो आहे। तंहिंजे करे मदीने जे आशिक जन्नत जे आशिक खे चयो चे मैंने माना कि जन्नत बहुत है हसीन, छोड़ कर हम मदीना को जाए कहीं। मदीने जो आशिक तो मां मन्या थो जन्नत खूबसूरत आहे, लेकिन जन्नत में वेंदुसि मदीनो किथां मिलंदो? मां मदीने वेंदुसि।